चओ जय श्री कृष्ण। हिकड़ा पुजारी नाथ द्वारा में पूजा भक्ति कंदा हुया, वो भगवान में भाव रखंदा कि भगवान मुंहिंजो बालक आ, भगवान मुंहिंजो पुट आ, भगवान सां अहिड़ो स्नेह कंदा हुए संत पुजारी जेके हुया। एक बार जी गाल आरती कन पिया, अचानक हिकड़ी बिल्ली अंदर हली आई मंदिर में। अचानक बिल्ली अंदर हली आई तो भगवान घबराइण लगा। भगवान चवंदा पुजारी जी, ओ पुजारी जी छा थियो प्रभु, हे बिल्ली तो जल्दी बाहर कढो। छो प्रभु छा थियो? पुजारी जी के चवंदा भगवान, अरे बिल्ली आई आ, मूंखे भउ तो थे। चओ जय श्री कृष्ण। जी नंढा ॿार भउ कंदा आहिनि, बिल्ली साम्हूं हली अचे त हाँ। चओ जय श्री कृष्ण। एक बार असांजी अमला वो तो उनजी गालियूं निरालियूं, एक बार वने पी दरबार खां मथे कृष्ण धाम घर पी वने तो अध कलाक भी रही बाहर, मथे ही न वने। वरी फोन कई आखिर बलराम भैया के, पापा मेरे को नीचे लेने आओ। अरे भाई क्या हो गया? नीचे गाय खड़ी है। बलराम भैया मथा ही ॾिठो, चयूं गाय तो हुन तरफ मुंह आ भगवान, अंबला गाय जो तो हुन तरफ मुंह आ, तू हेॾा निकिरी आ न पोइ तो चई नहीं पूछ मार दी तो हाणे ॿुधायो। चओ जय श्री कृष्ण। जी पूछ मार दी तो मां भारी एक्सीडेंट थी वेंदो भाई अगर गाय जी पुछ लगी वही तो। चओ हरे राम। तो पुजारी जी के भगवान चवण लगा जल्दी न बिल्ली के बाहर कढो, मूंखे भउ तो थे। पुजारी जी सोचण लगा कि टिनिन लोकन जो मालिक हे भगवान थी करे त्रिलोकी नाथ, जंहिंजे हिकड़े इशारे सां प्रलय थी वने, नई सृष्टि रचना थी वने, हे टिनिन लोकन जो मालिक हिकड़ी बिल्ली सां तो डके, छा प्रभु कमाल था कयो। पुजारी जे मन में इहो भाव अची वियो। भगवान चवण लगा पुजारी जी हाणे मूंखे मंदिर में मजो नथो अचे, मां वञा तो वैकुंठ। पुजारी जी घबराइजी, प्रभु केड़ी गलती थी वई? चवंदा न न बस हाणे हिते वो भाव वो मजो नथो अचे, हाणे मां वैकुंठ वञा तो। प्रभु केड़ी गलती थी वई, मूंखे माफ कजो। छा थी वियो भगवान? बिल्ली बडाइणी आ, तव्हांखे बिल्ली खां भउ तो थे? भगवान चवंदा हा भाई हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं केड़ो भाव रखे करे भक्ति कंदो आ? मूं में केड़ो भाव अथई? प्रभु मां त तव्हांखे पंहिंजो बालक सम्झंदो आहियां, बाल स्वरूप में भजन कंदो आहियां कि तव्हां मुंहिंजा कृष्ण कन्हैया आहियो। अच्छा त हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए, जॾहिं तूं भाव ॿार जो तो रखे त ॿार बिल्लीअ खां न ॾकंदो? हाँ ॿार बिल्लीअ खां तो ॾकंदो न भाई। थोड़ी देर पहिरियों तूं सोच वीचार पियो करें कि टिनिन लोकन जो मालिक बिल्लीअ खां तो ॾके, त अगर टिनिन लोकन जो मालिक ठाहे छॾियो थी त तूं वटि छो रहां, मां वञा तो वैकुंठ। चओ हरे राम। अरे संत रोअण लगा, अचूं वाह प्रभु वाह, चरणन ते किरी पिया, प्रभु तव्हां हिते ही बीहो, मां बिल्ली बढायां तो तुरंत, तव्हांखे हिते ही रहणो आहे भगवान। मां त केवल समझंदो हुअमि कि मां ही उहो रिश्तो तो निभायां, पर प्रभु अॼु ख़बर पियो मूंखां वधीक त तव्हां उहो रिश्तो था निभायो। चओ हरे राम। अरे असां में ताक़त ना आहे कि असां भगवान सां ओड़ो प्रेम करे सघूं जेको भगवान प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। चओ हरे राम।